औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम इन्नमा यख्शल्लाह मिन इबादिहिल उलमा व क़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मन युरिदिल्लाहु बिही खैरन युफ़क़िहु फ़िद्दीन औ कमा क़ाल सदक़ल्लाहु व सदक़ रसूलुहुन नबियुल करीम व नहनु अला ज़ालिका मिनश शाहिदीन व शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। सबको पहले तो मां इंतजामिया की तरफा मुकर्रर कर स्टेट सेक्रेटरी की खिदमत में गुजारिश कंदुस क़यादत वाहिदा कायद असल हिकिड़ो इलाकाई बुनियादुनि ते जेकॾहिं क़यादतुनि जो ऐलान तफ़रीक़ कई वेंदी वो दुआ कयो अल्लाह ख़ैर फरमाए। तो मुंहिंजा अज़ीज़ दोस्तों, अॼु ही अज़ीम शान इज्तिमा जामिया अहयाउल उलूम हमादिया जे तरफा दिस्तार बंदी जी निस्बत सां मुनक़िद थी रहियो आहे, जंहिंमें तव्हां असांखे शिरकत जी सआदत हासिल थी आहे। मुंहिंजा अज़ीज़ दोस्तों, असांजे मुल्क जे अंदरि असांजे इस्लामी मुआशरत दीनी फ़ज़ा असांजे मुआशरती तहज़ीब जो बक़ा ऐं उन जो तहफ़्फ़ुज़ ही मदारिस कर रहा है। अकाबिरीन उलमाए देवबंद असलाफ जो तव्हां असांजे मथां वॾो एहसान आहे जो उन्हनि मदारिस जो जार फेरायो, घर घर घिटी घिटी गोट गोट शहर शहर के अंदर मदारिस जो क़याम फरमाए करे असांखे हिन सआदत हासिल करण जो अज़ीम मौक़ो नसीब थियो कि असां अॼु सुञाणप कराए रहिया हूं त इस्लाम जी निस्बत सां सुञाणप आहे त ला इलाहा इल्लल्लाह कलमे सां ऐं अॼु असां उन पंहिंजे आबाव अजदा पंहिंजे अकाबिरीन जी मुआशरती तहज़ीब खां वाक़िफ़ आहियूं, उन ते कार फरमा आहियूं त सिर्फ़ मदारिस जी बरकत सां। दुश्मन चाहे तो हिन बर सगीर जो ख़ुसूसन हिन वक़्त पाकिस्तान जो मुसलमान नाले जो मुसलमान हुजे, हिन मुल्क पाकिस्तान जो मुसलमान इएं मुसलमान हुजे जीअं फरंगी जो मुसलमान आहे, इएं मुसलमान हुजे जीअं बर्तानिया और कैनेडा के अंदर मुसलमान पंहिंजी माशरती ज़िंदगी मग़रिब वारी गुज़ारे थो, न हया हुजे न गैरत हुजे। इंशाअल्लाह ताला मदारिस बाक़ी रहंदा इंशाअल्लाह ताला इन मदारिस की
मेहनत की बरकत से असा पानी तहजीब की भी हिफाजत करने से असा पानी माशरे की जिंदगी की भी जै जगह ते मदारिस पानी नौजवान नस्ल के अंदर इस्लामी तालीमात के मुंतकिल करे। क़ाल अल्लाह क़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की सदा के बुलंद फरमाई दे। हिंद कौम के हुफ़ाज़ पेश करे थी, हिंद कौम के कुर्रा पेश करे थी। मदारिस की खिदमत इन्हीं तरह से हिंद कौम के पंहिंजा नुमाइंदा उलमाए किराम पेश करन था। मगरिब ज़दा असांजा हुक्मरान मगरिब का मरहूब मगरिब की नवनी जो किरदार अदा करने वाला इन्हीं कोशिश में आहिन कहीं मदारिस न रहें। जॾहिं ही मदारिस न हूंदा त हिन कुरान पढ़ण वारो बाक़ी न रहंदो, कुरान जा हाफ़िज़ न हूंदा, कुरान जा उलमाए किराम हदीस नबवी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी खिदमत करण वारा अकाबरीन उलमा तैयार कोन थींदा। उन्हनि खे असां ॿुधाइण चाहियूं था तव्हांजा कई अपा ॾाढा गुज़री विया, तव्हांजी इन कुर्सी ते वेहण वारा उहे हुक्मरान भी ॿुधासे ॾिठासे जेके हिननि उलमाए किराम के सोनियुनि जी बेड़ियुनि ते चाढ़े करे समुंड के पुर्ज करण चाहींदा हुया। जन जे इशारनि ते उन्हनि इहे ॿोलिया हुया। उन वक़्तु उन्हनि आका उन्हनि जे लाशनि खे कढी करे दरिया जे समुंड जे हवाले कयो। तो तव्हां भी पंहिंजे वॾनि ऐं पंहिंजनि साहिब इक़्तिदार कुर्सी वारनि जे उन आक़िबत खे ॾिसी करे अल्लाह जे अज़ाब खे दावत न ॾियो ऐं तव्हां ॿुधी सम्झी छॾो त पाकिस्तान की 70 साल तारीख़ के अंदर अगर कोई भी बेदीन हुक्मरान हिन मदारिस के अंगुर खड़ी न कर सघियो त इंशाअल्लाह ताला तव्हां जहिड़ा कई हुक्मरान बेदीन ईंदा ऐं नाक़िबत अंदेश पंहिंजी आख़िरत खे ख़राब करे वेंदा, लेकिन हिन मदरसनि जो कुझु कोन बिगड़ंदो इंशाअल्लाह ताला। ये मदरसा जड़े तरीके से खिदमत सरंजाम नहीं रहे हैं, जड़े तरीके से इन खिदमत सरंजाम ॾिनी आहे इंशाअल्लाह ताला उन्हीं को अग भरा थी करे हे मदारिस दीन की खिदमत कंदा रहंदा ऐं इंशाअल्लाह ताला ही मुल्क ही खितो ही पाकिस्तान उलमा ने मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो आए उन्हनि जो रहंदो इंशाअल्लाह ताला। नारे तकबीर, मदारिस दीनिया जमीयत उलमा इस्लाम। मां इन एतबार सां इहा ॻाल्हि कयां थो जो जमात जमीयत उलमा इस्लाम हिन मदारिस जे तहफ़्फ़ुज़ जे लाइ मदारिस जे पुठियां मौजूद आहे। हिकु तरफ़ ॾों अल्लाह तबारक व तआला जी रहमत कुरान नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की सुन्नतनि जी बरकत ऐं ॿिए तरफ़ तो सपोर्ट जमीयत उलमा इस्लाम के कारकुनिया इंशाअल्लाह ताला इन्हीं रहमत के सदके मदारिस जो बोलबाला रहंदो इंशाअल्लाह ताला। ऐं तव्हांखे चादर जो इहो हुकुम भी ॿुधाईंदो वञा त अॼु हिन इत्तिवार जे अंदरि अल्हम्दुलिल्लाह जमीयत उलमा इस्लाम जिला घोटकी जा कारकुन मौजूद हैं। चादर जो हुक्म है तो जहिड़े तरीके से गुज़िश्ता 3 सालन को जमीयत उलमा इस्लाम एक तहरीक के अंदर शामिल है। गुज़िश्ता सालन वांगुर आज भी जमीयत उलमा
इस्लाम तारीख़ आज़ादी में आहे। आज भी जमीयत उलमा इस्लाम तारीख़ आज़ादी जो हिस्सो आहे। इंशाअल्लाह ताला ही तारीख़ ओतिरे ते जारी रहंदी जेकर कादियानी नवाब हुक्मरान के घर भेड़ न कंदासीं इंशाअल्लाह। अब मायूस न थियो। 26 मार्च जो प्रोग्राम अगर मुलतवी थियो आहे त इंशाअल्लाह रमज़ान मुबारक खां बाद क़यादत जे तरफ़ां ॿियो हुकुम अचण वारो आहे। पाण खे बेदार समझो, पंहिंजे ॻोठनि जे अंदरि बेदारी खे बरक़रार रखो, पंहिंजे इलाक़नि जे अंदरि पंहिंजे जमीयत उलमा इस्लाम जे कारकुन खे आज़ादी जी तारीख़ जे लाइ तयार कयो। जॾहिं बि क़यादत जो हुकुम आयो त इंशाअल्लाह ताला असां भिट लाइ वाइदो कयूं था त असां इंशाअल्लाह बग़ैर कंहिं ताख़ीर जे, बग़ैर कंहिंजी तयारी जे जेकॾहिं आजी रात जो हुकुम बि आयो त इंशाअल्लाह क़यादत जो हुकुम ते लबैक कंदासीं। नारे तकबीर, लब्बैक 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 लब्बैक। मायूस जी ॻाल्हि कोन्हे। उम्मीद आहे त पीपल्स पार्टी पंहिंजे सोच सम्झ सां जवाब ॾींदी। जेकॾहिं पीपल्स पार्टी ग़लती वर्जाई हिन तारीख़ आज़ादी खां बेवफ़ाई जी मुर्तकब थी त इंशाअल्लाह जमीयत उलमा इस्लाम जो कारकुन पंहिंजे बलबूते ते अॻु में बि तारीख़ हलाई आहे। आज़ादी मार्च इस्लामाबाद निभायो आहे ऐं इंशाअल्लाह जमीयत उलमा इस्लाम पंहिंजे बलबूते ते हे आज़ादी मार्च ॾींहं मुंतक़िल करे इमरान हुकूमत खे घर भेरो कंदी। छा तयार आहियो? इंशाअल्लाह तयार आहियूं। दुआ आहे त अल्लाह तबारक व तआला तव्हां असांजे इन अज़म ऐं अल्लाह तबारक व तआला असांजी इन कुर्बानी ऐं इस्तक़लाल ते असांखे बरक़रार रखे ऐं इंशाअल्लाह वाइदो आहे त अल्लाह रब्बुल इज़्ज़त असांखे तौफ़ीक़ अता फरमाईंदो। इख़लास नियत सां असां इन अमल खे पाए तकमील तक पहुचाईंदासीं। व आख़िर दाअवाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।